कराची में ख़बर शामिल क्यों गुलिस्तान जौहर ब्लॉक 16 में बैरेज हाल भरसा फायरिंग थी है। नौजवान मारिजी वियो है। जवाबदार के गिरफ्तार किया वियो है। फ़ियाज़ वलद अयाज़ मथा फायरिंग कई वही है जंहिं सबब हिन थॾे ते ई दम ॾिनो आहे। पुलिस जो चवणु आहे त वाक़े खां पोइ पुलिस फौरी कार्रवाई कंदे मुलज़िम शहबाज़ के गिरफ्तार करे वरितो आहे। अब ख़बर ॾियूं पिया कराची खां गुलिस्तान जौहर ब्लॉक 16 में मैरिज हाल भरसा फायरिंग थी है। नौजवान मारिजी वियो है। जवाबदार गिरफ्तार किया वियो है। फ़याज़ वलद अयाज़ मथा जवाबदार शहबाज़ फायरिंग कई जंहिं सबब हुन थॾे ते ई दम ॾिनो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े खां पोइ पुलिस फौरी कार्रवाई कंदे जवाबदार शहबाज़ के गिरफ्तार करे वरितो आहे। ख़बर एक दफ़ो ॿीहर शेयर कयूं पिया कराची खां गुलिस्तान जौहर ब्लॉक 16 में बैरेज हाल भरसा फायरिंग थी है। नौजवान मारिजी वियो। जवाबदार गिरफ्तार किया वियो आहे। फ़ियाज़ वलद अयाज़ मथा जवाबदार शहबाज़ फायरिंग कई जंहिंमें हुन थॾे ते ई दम ॾिनो आहे। वाक़े खां पोइ पुलिस फौरी तौर कार्रवाई कंदे मुलज़िम शहबाज़ के गिरफ्तार करे वरितो आहे। वधीक तफ़सीलात लाइ टेलीफोन लाइन ते मौजूद आहे ज़हीर शेख। जी ज़हीर, आगाह कजो। जी, गुलिस्तान जौहर ब्लॉक 16 में सिफा मैरिज हॉल के भरसा जो फायरिंग जो वाक़ियो पेश आयो जंहिंमें 30 वरियनि जो फ़ियाज़ वलद अयाज़ के गोलियूं सबब लगन सबब फौत थी। पुलिस मौजूद मुलज़िम शहबाज़ फ़ियाज़ की फायरिंग करे जख्मी करे छॾियो, जेको फौरन ही दम घणी हवाले करे छॾियो। इन टाइम पे लाश के अस्पताल मुंतकिल किया आहे। इन सां गॾु मुलज़िम आहे शहबाज़ उनके पुलिस पानी कस्टडी में वठी पिस्टल पान गॾु खणी करे लॉकअप करे छॾियो आहे। उन सां उनजी जेकी FIR गुलिस्तान जौहर थाने में दर्ज कई थी वञे। जी ज़हीर शेख, मेहरबानी आगाह करण लाइ।